ज़िए निगार आहिनि टिनी महिमाननि खे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। शुरू कयूं था इंजीनियर सलेमान चांडिया साहब खां। चांडिया साहब, कीअं सूरत हाल ॾिसो था? 2010 जी 11 जी जॾहिं ॿूॾ हुई, टोड़ी बंद खे कट ॾिनो वियो, सॼो राइट जेको आहे उहो पासो उहो ॿूॾ जे पाणी जे हेठि आयो। हिन वक़्तु बरसाति जी जेका सूरत हाल आहे उहो सॼी सिंध लेफ्ट हुजे या राइट उहो पाणी जे हेठि आहे। नालियुनि नदनि ऐं कुदरती वहकरनि ते कब्ज़ा कया विया। तव्हां इन जो ज़िम्मेवार कंहिंखे सम्झो था पिया? ही बरसाति दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में बरसातूं थींदियूं आहिनि ऐं माण्हू उन्हनि खे रहमत सम्झी इंजॉय कंदा आहिनि, पर हिते जेका हुक्मराननि जी नाअहली आहे, इदारनि जी नाअहली आहे, करप्शन आहे, उन जे नतीजे में सॼी सिंध जेका आहे उहा पाणी हेठि आहे। छा चवंदव तव्हां? साईं, ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। 2010 में भी जेको वॾा हानिकार थिया राइट साइड सिंध तबाह थी चुकी हुई ऐं हुननि एॾो नुक़सानु सठो, हुननि जा घर ख़तमु थिया, दरबदर थिया, मुहाजिर थिया। पोइ जिते पनाह वरितऊं उते बि कोन कंहिं उन्हनि जी हेल्प कई। पोइ उन्हनि त पंहिंजो मेन प्रॉब्लम जा नतीजा भुगता, छाकाणि त टोड़ी बंद खे तोड़ियो वियो हो। जेको असां ऑथेंटिफाइड न्यूज़ जेके असां वटि आहिनि उहे इहे आहिनि। पोइ इन करे जो राइट साइड इंडस ते कट न ॾिनो वियो, छाकाणि त उते ज़मीनूं प्रॉपर्टी इहे सभु शयूं बचाइणियूं हुयूं। ऐं उन खां पोइ जेको राइट साइड आहे सो सॼो सिंध जो पिजाड़ो ग्रुप आहे। तमामु वॾियूं हस्तियूं थियूं रहनि पियूं, तमामु वॾा शाहूकार माण्हू रहनि था पिया। एसि ताईं जो राइट साइड जो जेको इरिगेशन जो पाणी आहे उहो बि खणी उन्हनि में विझंदा आहिनि। हुननि जूं शाखूं कैनाल लबालब भरिया पिया आहिनि ऐं हेॾे जो राइट साइड जेको आहे सो उते शाखुनि जा वारी थी उॾनि। ख़ैर, इहो त गवर्नेंस इशू उन्हनि जो आहे, पर असुल ॻाल्हि इहा आहे त इहे सान्या ॿिनि क़िस्म जा आहिनि। हिकिड़ा आहिनि बरसाति जा, ॿिया आहिनि ॿोॾि जा। हाणे जेको सो ॿोॾि बि ॾाढी ख़तरनाक अचे थी पई। उनखे बि जेको सो अॻी ॿोॾि जो फ़ाइदो जो कोन वरितऊं। अॻी ॿोॾि में मां बि प्रेसिडेंट कमेटी में मेंबर हुउमि ऐं असां हिकिड़ा प्रोपोज़ल ॾिना हुआ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे बि। उहे इहो हुया त सॼे सिंधू नदी जे अंदरि सभिनी ज़मीनदार सभु वॾा हुए पिजारे वारा, उन्हनि बंद पंहिंजे ज़मीन में ॿधी 12 महीना ॿई फसल खणंदा आहिनि। तव्हांजे हेलीकॉप्टर ते ॾिसंदो त रुॻो नाली पई वहे इंडस। तंहिंजे करे उन्हनि जे करे ऐं ॿियो जेको पुलियूं ठाहियूं अथनि, अगरि 15 किलोमीटर पेटा दरिया जो त उन ते रुॻो 2 किलोमीटर 1 किलोमीटर पुल ठाहे अथनि। बाक़ी उहो ई बंदि ॼणो ॿधी छॾियो अथनि। बेलनि में दरिया जो पेट खे बि बंदि कयो अथनि। सो इहे अञा साञा थींदा। हिन महिल ताईं बि जेको हिकु हफ़्ते में इंडस्ट्री जो पाणी सखर बिराज खां पहुचंदो, कोविड बिराज ते हाणे 2 हफ़्तनि खां 3 हफ़्ता थो वठे। पोइ इहो जेका बेट फ्लो थिए थी, इहा वरी सखर बिराज खे अलाह ढके अलाह रहम करे असां ते, उनखे बि उॾाईंदो इहो दरिया। पर अलाए छो इहे असां हिनखे ॾिनो भई सरकारी इहे जेके गैर सरकारी खानगी ज़मीनदार बंदि आहिनि, इन्हनि खे सभिनी खे स्क्रैप करे क्लियर कयो त दरिया खे क्लियर रस्तो ॾियो। उन खां पोइ इहो बि असां प्रपोज़ल ॾिनो हुयो त जेको बैराज आहे उनजी कैपेसिटी घटिजी थी वञे, उनजा दरवाज़ा इलाही बंदि नथा खुलनि। त हाणे उनजे लाइ असां चयो त इन खां अप स्ट्रीम ते थर जे पासे हिते हिकिड़ी स्पिलवे ठाहियो ऐं हिकिड़ो चैनल ठाहियो पको जेको वञे इंडस थर में वञे। ऐं इहा जेका असां फ्लड जे ज़माने में इहो थर आबाद थिए, जेतिरो वधे पाणी उहो मोकिलिजो। हाणे उहो बि कमु कोन थियो। नतीजे में ॾाढे ख़तरे में आहियूं। ॿोॾि जे करे ॿोॾि खां बि जेको इहो दरिया सां
पोइ वॾा माण्हू तुका ॾींदा राइट साइड ते राइट साइड वारनि सां उहो अशो थींदो जो 2010 वारो थियो। हाणे अचो जेका बरसाति जेका आम फिल्म जेका चवंदा आहिनि पहिराड़ीअ में ॿियो आहे शहरनि में बराड़ में इहो न आहे त टाउन कमेटी म्यूनिसिपल कमेटी या इहे सभु अॼु ॾींहं ते रिकॉर्ड ते ख़र्च ॾेखारनि था। सची ॻाल्हि आहे त ख़र्च कोन थो थिए। सैनिटेशन सिंध सैनिटेशन पॉलिसी 2011 सिंध गवर्नमेंट अप्रूव कई आहे। उन बाक़ाइदे क्लियर चयो आहे त सभिनी शहरनि में तव्हां जेको ॿ सेपरेट सिस्टम ठाहियो सीवरेज जो अलॻि सेटअप हुजे शहर में ऐं जेको सो हुनजो बरसाति जो सेटअप वरी अलॻि हुजे त जीअं बरसाति जे ॾींहंनि में उहे नाला बरसाति जे हुजनि ऐं उहे बरसाति जे ॾींहंनि में पंप हेॾी हुजनि टाइम टू टाइम चेक कयो उनखे खणी ॿाहिरि उछलायो ऐं अहिड़े सीवरेज खे बि तव्हां जेको मेंटेन कयो का मेंटेनेंस कोन्हे बचत एॾी थी वञे मां तो चवां त हे सिंध दुबई हुजे हींअर। पर सची ॻाल्हि चांडी साहब तव्हां असां टेलीफोन लाइन ते मौजूद रहो। प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॾानो था। इनाम साहब तव्हां कीअं सूरत ॾिसो था? पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चीफ मिनिस्टर सिलेक्टेड वक़्तु इंसानी जेको अलमियो जनम वठी रहियो आहे। जीअं इज़हार साहब ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ हंधनि ते पीअण जो पाणी जेको आहे उहो माण्हुनि खे न मिली रहियो आहे। खाद खुराक 2-4 ॾींहंनि खां माण्हू बुख ते आहिनि मानी गभे जे लाइ परेशान आहिनि। फौरी तौर ते तव्हां वाटर एक्सपर्ट बि रहिया आहियो स्पेशल सेक्रेटरी बि रहिया आहियो रेस्क्यू ऐं रिलीफ लाइ फौरी तौर ते तव्हां हुक्मराननि खे छा तजवीज़ कंदव त जीअं घटि में घटि नुक़सानु थी सघे? वॾो नुक़सानु त थी चुको फसल ॻोठ शहर सॼो इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे तबाह थी चुको आहे पर लखे माण्हू हिन वक़्तु जेके फाथल आहिनि उन्हनि जी वॾो में वॾो मामिलो आहे रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू करण जो जेको दौरनि बावजूदि हिन जे दौरनि बावजूदि अञा ताईं शुरू न थी सघियो आहे। साईं हाणे हिननि जी फर्स्ट प्रायोरिटी इहा हुजणु खपे त जेके माण्हू जंग में पिया आहिनि ऐं रोडनि में पिया आहिनि घर तबाह थी विया उन्हनि खे हिकु त रेस्क्यू कंदे उनजी जान बचाइनि जेके फाथल आहिनि ऐं जॾहिं हेलीकॉप्टर बलूचिस्तान में बि इस्तेमालु थी सघनि था ॿिए बि इस्तेमालु थी सघनि था त सिंध खे गिदड़नि खाधो आहे छा? सिंध छो अहिड़ी यतीम सिंध में रखी थी वञे? नंबर 2 जॾहिं हेलीकॉप्टरनि जे ज़रिए टेंट वग़ैरह ॾेई हुननि खे हींअर उहे माण्हू वेठा आहिनि बंधनि ते या शाखुनि कैनालनि ते या शाखुनि जे बंधनि ते त उते ई हुननि खे जेको टेंट ॾियनि सभु कुझु ॾियनि हुननि खे माण्हू वारी ज़िंदगी ॾियनि ते जानवर लॻा पिया आहिनि। उन खां पोइ पाणी जूं बोतलूं तव्हांखे ख़बर आहे त हेॾा सारा ट्रस्ट हलनि था ट्रस्ट खे इजाज़त छो था ॾियनि? आलमगीर ट्रस्ट ये सब तैयार आहिनि इन्हनि खे सिंध में अंदरि वञण जी इजाज़त छो था ॾियनि त हू ख़ैर ख़ल्क़ जो कमु उहो बि शुरू करे वठनि दीवारनि खे अलो कनि ही NGO खे अलो कनि इहे सभिनि ते बैन लॻल आहे। हाणे मूंखे ॿुधायो त उन्हनि खे पाणी जूं बोतलूं मथां जहाज़नि जे थ्रू ई माण्हू चांडी साहब उन्हनि ते पाबंदी कोन्हे छिपा ईदी आलमगीर ॿियूं जेके आहिनि फिलाई तंज़ीमूं उन्हनि जी प्रायोरिटी में इहो शामिल न आहे। तव्हां ॾिठो त जेकॾहिं कराची जे अंदरि किथे कंहिं ॿिए हंधि कश्मीर में थिए थो उहे जल्द पहुची वञनि था। सिंध उन्हनि जी प्रायोरिटी ते न रही आहे ईअं जीअं उर्दू मीडिया जी प्रायोरिटी ते न आहे वफ़ाक़ी हुकूमत जी प्रायोरिटी ते न आहे ख़ुदि सिंध हुकूमत जी प्रायोरिटी ते सिंध न आहे। साईं अॼु ॾींहं ताईं जेतिरियूं बि ॿोलियूं गुज़रियूं सिर्फ़ु NGO संभालियो आहे। सिंध गवर्नमेंट जा SDM पैसनि खाइण जे चकर में हूंदा आहिनि NGO से भला बदसी छो आहे जनरल NGO से भला जेकॾहिं इंटरनेशनल एजेंसी अगरि जासूसी करे त तव्हां लोकल पंहिंजे मुल्क जूं NGO खे इजाज़त ॾियो उन्हनि जी बि इजाज़त बंदि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि कॾहिं शेलानी ट्रस्ट इहे लंगर खाना था ठाहिनि चमचेगिरी करे अरबू रुपया वठनि था गवर्नमेंट खां पोइ उन्हनि जा रोकियो न पैसा रोकियो न बाबा सॼे सिंध जे लाइ खंडो बि ॾींदासीं न त नथा ॾियूं। इन्हनि पाण मथे ते खयो आहे उन्हनि सभिनी खे सिंध त अॻे ताईं कोन थी रखे न सिंध खे त चवनि था त इहे त इहे गिदड़ खाइण वारा आहिनि बसि गिदड़ खाई वञनि हिननि खे।